अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ी एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त कूंज रेत शाहनवाज़ खे चवंदो त तूं जहिड़े तरीक़े सां अली खान जी ॻोल्हा करे रहियो आहीं, अली खान तोखे ईअं कॾहिं बि हथ न ॾींदो। रेत शाहनवाज़ चवंदो त कूंज मां अली खान खे अहिड़े तरीक़े सां वठी ईंदुसि जो हू आईंदा यादि कंदो। अगरि मूंखे हथ न ॾींदे त पोइ मां उन जे घर में पुलिस जो छापो हणाईंदुसि ऐं पुलिस उनखे हर हाल में वठी ईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त पीरियल जेको आहे उनखे रेत शाहनवाज़ जा माण्हू खंबे खणी वेंदा ऐं पोइ घर में मुराद ऐं अली खान घणो परेशान हूंदा। मुराद अली खान खां पुछंदो त आख़िरकार पीरियल काॾे वियो, उनखे किथे रेत शाहनवाज़ जा माण्हू खंबे त नान खणी विया। अली खान चवंदो अदा मूंखे का बि ख़बर न आहे त पीरियल काॾे गुम थी वियो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न जेको आहे ककर खे सम्झाईंदो, ककर खे चवंदो त गुलपरी जे हथ में मोबाइल आहे, हाणे तोखे उनखे संभालणो पवंदो। अगरि जेकॾहिं तूं उनखे न संभालियो त पोइ हू बि कूंज वांगुरु घरां निकिरी हली वेंदी। ऐं ककर चवंदो त गुलपरी घरां कॾहिं बि कान निकिरंदी, इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद जेको आहे अली खान खे चवंदो त हाणे जेसीं ताईं असां रेत शाहनवाज़ खे नथा मारियूं, जेसीं ताईं असां सुख जो साह न खणंदासीं, त हू असांखे केॾी महिल बि असांखे नुक़सान पहुचाए सघे थो। छो जो हींअर पीरियल खे खणी वियो आहे ऐं केॾी महिल बि असांखे खणी वेंदो, यानी असांजे मथां हमलो करे ऐं असांखे बि मौत जी निंड सुम्हारे छॾींदो। ऐं रेत शाहनवाज़ खे मारण जे पोयां असांखे पहिरियां पीरियल खे आज़ादु कराइणो पवंदो। अगरि जेकॾहिं पीरियल आज़ादु न थियो त पोइ रेत शाहनवाज़ पीरियल खे मारे छॾींदो। जेकॾहिं असांखे हाणे कोशिशि करणी पवंदी पीरियल खे आज़ादु करायूं। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।